ज़िले घोटकी जे यूसी अली महर में ओचितो ॿिनि टैक्सी कारनि ते वेठल माण्हुनि जीअं ई ड्रोन कैमरा छॾी त यूसी अली महर जा माण्हू परेशान ऐं जज़्बाती थी विया। असल हक़ीक़त ही आहे त क़ौमी हक़ीक़त ते मुसलसल ख़बरूं हलण बाद मोहम्मद बख्श ख़ान महर नोटिस वठंदे ड्रोन ज़रिए मिठड़ी खां अली महर ऐं ॿेरड़ी खां फुल ड्रा ताईं विच में ईंदड़ ॻोठनि जे रोडनि जी मुकम्मल माप कराइण जो हुकुम ॾिनो। साईं तव्हां हे जेकी गाॾियूं आयूं डाउन आयो तव्हां इन जे बारे में ॿुधायो त सरदार मोहम्मद बख्श ख़ान जी महिरबानीअ सां तव्हां नुमाइंदा मुंतखब थियल आहियो। हीअ रोड जी केतिरे ताईं विज़िट आहे साईं? रोड जी विज़िट जेकी आहे उहा नरेबाग खां टू अली महर वाया शेर महर जेके बि ॻोठ विच में अचनि था लुतुफ़ महर गाज़ी महर पिछण महर अली महर मेन शहर आहे उनखे ड्रोन जे ज़रिए ही वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट आहे सदा साहब जे तरफ़ां आयल हुयो। असां उनजी टीम मुताबिक़ उनजी सर्वे कराई आहे ऐं टीम सर्वे मुकमिल करे चुकी आहे। उहो पंहिंजो वापसि तक़रीबन कल्ह भेटूर हुई, अॼु पंहिंजी मिठड़ी बि थी आहे, अली महर बि थी वियो आहे, सुभाणे वरी जेको कंडलो बि थींदो, लोही बि थींदो। जेके वर्ल्ड बैंक जा रोड आहिनि सदा साहब जी तरफ़ां मिलियल उहो टीम जेको सर्वे करे पई ड्रोन जे ज़रिए मैप ठाहिनि था पिया, उन फिज़िबिलिटी बि ठाहे करे छा चंद ॾींहंनि में रोड स्टार्ट थींदा। क़ौमी हक़ीक़त पारां पुछा ॻाछा करण ते हुननि ॿुधायो त रस्तनि जी माप कराए तमामु जल्द रोडनि जो कमु शुरू करायो वेंदो। मोहम्मद इसहाक़, क़ौमी हक़ीक़त, घोटकी।